होता रह। असां तैयार आहियूं ऐं सभु उमरा बि तैयार कराए छॾिया आहिनि। असां पंहिंजे पूरे बंदोबस्त सां हलंदासीं। न कमदार न, कंहिं बि गार्ड खे साण वठी कोन हलंदासीं। हितां सिर्फ़ तूं ऐं मां हलंदासीं। असां ॿई हलंदासीं? बाबल साईं, वरी बि सोचो, धोखो थी सघेव थो। धोखो थिए थो त थियण ॾियसि। असां पंहिंजे पूरे भरोसे सां हलूं था। तूं ड्राइवर खे चओ त गाॾी कढे त निकिरूं। जी बाबा साईं। तव्हां ॿई हली ओताक जो ख़्यालु कयो जेसिताईं असां मोटी अचूं। अदा खे पूरो करे छॾियो अथव। हाणे ख़ुदा जे वास्ते हेदर खे चओ मूंखे बि तलाक ॾेई करे आज़ाद करे। छोकिरी फ़िलहाल तूं पंहिंजे घर वञ, पंहिंजे माउ पीउ वटि। उन्हनि खे तुंहिंजी ज़रूरत आहे। उन्हनि खे अथत ॾे, तसली ॾे। वो ज़ैफ़ तव्हां ई उन्हनि जो सहारो। घर वञ पंहिंजे ऐं कुझु दिलि जो भार हल्को कर। मां त घर वञा, पर मूंखे हितां वञण जी इजाज़त केरु ॾींदो? मूं ॾिनी तोखे इजाज़त, ॾिनमि तोखे इजाज़त। बसि न, जॾहिं मूं तोखे इजाज़त ॾिनी त सम्झ सॼे घर तोखे इजाज़त ॾिनी। केरु तोखे झलींदो? हा, मूं तोखे ॾिनी इजाज़त। पोइ मां वञा? हा। साईं, हैदर जे लाइ छा सोचियो अथव? स्वास ऐं हैदर में जेकॾहिं ज़रो बि हींअर इंसानियत आहे त दीन वारनि जे घर वञे, उन्हनि खे आज़ियूं न्याज़ियूं करे उन्हनि खां माफ़ी वठे। जेकॾहिं उहो राज़ी थी था पवनि, हिनखे माफ़ कनि था, त अलाह बि हिनखे माफ़ कंदो। इहो ई हिनजे गुनाहनि जो कुफ़ारो आहे। पर जेकॾहिं उहो हुनखे माफ़ नथा कनि त पक ॼाणजांइ सुहिणा साईं, हैदर अहिड़ो त बुछड़ो थी निकिरंदो जो सॼी दुनिया ॾिसंदसि। ये जिंदगी कीअं गुज़ारबी? हर वक्त बचड़े जी याद थी अचे। सोचो पुट खे घोट बणाईंदसि, उन जे हथनि ते मेहंदी लाईंदसि। लादा चई मोड़ बदिराए उन जी कुंवार खे वठी ईंदासीं। हा मलूका, उन वञी कबर सां लाहूं लदियूं। असांजा त सभु अरमान अधूरा ई रहिजी विया। तीनू जिंदगी जा ॾींहं असांजा पूरा हुया, मौत वरी हुनखे अची वियो। मलूका, हू त राज़ जो राणो आहे, किथे कच्ची लुणे त किथे पकी। पर दीनू असांजे घर छो? मलूका, इन महिल त हीअं आई कमज़ोर बस आहियूं ऐं ग़रीब बस आहियूं। वो ॾिस, ॾुखनि मारी बि अचई पई। कोमल मां उताक ते हलां थो, तुंहिंजो पीउ अचण वारो आहे। दुआ कर त असांजे विच में ठाह थी वञे ऐं जेके नफ़रतूं आहिनि सभु ख़तम थी वञनि। चाकर जेकॾहिं ठाह थी वञे ऐं बाबा मूंखे माफ़ करे थो त उनखे हिते ज़रूरु वठी अचां। जेकॾहिं हिते मूंसां मिलण लाइ आयो त मां सम्झंदसि बाबा मूंखे माफ़ करे छॾियो। जेकॾहिं ठाह थी वियो न त पोइ मां तुंहिंजे पीउ खे हिते वठी ज़रूरु ईंदुसि। इहो तोसां वाइदो आहे। जॾहिं माण्हू को ग़लति क़दम खणंदो आहे न कोमल, त सिवा पछताव जे हुन वटि ॿियो कुझु बि न आहे बचंदो। तुंहिंजा तंज़ मूं मथां कॾहिं ख़तम थींदा सोरठ? मां तंज़ कोन पई कयां कोमल, मां सच थी चवां। ऐं थोरो तूं कुझु सोच, जॾहिं तुंहिंजो पीउ न सभु कुझु विसारे ऐं तुंहिंजे साम्हूं बीहंदो, छा तूं हुन सां पंहिंजूं नज़रूं मिलाए सघंदी आहे? हाणे पंहिंजे पीउ सां मां सॼी ज़िंदगी नज़रूं मिलाए कोन सघंदसि सोरठ। मूंखे अहसासु आहे, पर हू पीउ आहे, मुंहिंजी सभु ग़लतियूं माफ़ करे छॾींदो, इहा बि मूंखे उमेद आहे। अरे तुलसू, एरिया तो में कमा जेको बि कमु आहे न हिते ॿुधायो, मां हेॾे कोन ईंदो अथां। अरे त बीह, मां चो चोई त बीह, चुर जाए न। कहिड़ो लाचार आहे, छो बीहां? अरे ॾिसां त तूं हितां कीअं थो भॼी। अरे बोल बीहो।
मोटदा रूंदो बीठो वॾो गंत कंदो कुझु कोन कंदो रूंदो मूंखे छॾ बाबा समझगार खे गंत कंदो हलण जी कर चई सही थो वॾो शैतान आहे वाकई पूरे ॻोठ में गंद कंदो हल पोइ ॾिसंदा थो त पोइ यार बाबा सदाई विच में टंग ना आहिनि त मदो ना अचई उथ 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 माण्हू एॾो जुनूनी छो बणिजी वेंदो आहे सवाइ इंतकाम जी हुनखे ॿियो कुझु बि नज़र न ईंदो काश ही पछताव सिकू जे क़त्ल करण खां पहिरियां थी हा थोरी बि सोच अचे हा त हुनखे क़त्ल करण खां पोइ मां कहिड़ी कैफ़ियत में गुज़ारोसि पोइ मां सिकू खे कॾहिं बि न मारियां पर उन वक़्तु इंतकाम जी कारी पटी मुंहिंजे अखियुनि मथां चढ़ियल हुई हाणे मालिक साईं माफ़ करे बाक़ी गुनाह माफ़ी लायक न है अम्मा मां त चवां थी मुराद सां निकाह करे तुंहिंजो घर आबाद कर अम्मा जैसा घर आबाद करण चाहियां पई उन्हीअ त अवां सभु दुश्मन थी वियो हाणे वरी घर आबाद करण जूं सलाहूं था ॾियो ॿारनि में अछा पइजी विया अथई अञा घणो वक़्तु वेही गुज़ारींदीअ जेकॾहिं शादी जी उमिरि मूंखां चढ़ी वई आहे न त इन जा गुनहगार तूं ऐं बाबा आहियो बाबा तो चाहे तो मुझे संग टक्कन ते खपे हिक जाइ ते न 10 जगहन ते खपण जी कोशिश कई आई पोए भी तू खामोश रही मजाला जे तू बाबा की कुछ चई मूं तुझे पी जे इन्हनि गुनाहनि में कॾहिं बि साथ न आहे ॾिनो मां सॼी ज़िंदगी हुन सां विढ़ंदी आई आहियां पर हुन जे अॻियां मुंहिंजी हले ई कोन थी अम्मा जेकॾहिं बाबा तुंहिंजी का ॻाल्हि नथो मञे त इहे सलाहूं तू पाण वठ रख छा तू शादी कोन कंदी हिन घर में वेही अच्छा वार कंदी अच्छा वार त पइजी विया न मां शादी जी उमिरि ते तव्हां खाई वियो ऐं कॾहिं बि तव्हांखे माफ़ न कंदा जेकॾहिं रब वटि इंसाफ़ आहे न त उहो मूंसां इंसाफ़ ज़रूर कंदो तुंहिंजी गुनहगार मां न तुंहिंजो पीउ आहे यकीन कयो अकबर ख़ान तव्हांजे मथां थियल हमले जे पोयां असांजा हथ न आहिनि मां हिते को सबूत घुरण कोन आयो आहियां छाकाणि मां हिते ठाह करण आयो आहियां हर ॻाल्हि विसारे सिर्फ़ ठाह करण तमामु सुठी ॻाल्हि आहे अकबर ख़ान चाकर ख़ान तव्हां बि पुराणनि ॻाल्हियुनि जूं ॻंढियूं न खोलियो त बहितर आहे मंसूर खान जॾहिं अकबर खान सभु ॻाल्हियूं विसारे छॾियूं आहिनि न त पोइ असां बि दिलि मां गैर कढी हिकु थियण लाइ तयारु आहियूं अकबर ख़ान तव्हां सभु कुझु विसारे हिते ठाह करण जे लाइ आया आहियो इहो तव्हांजो वॾपण आहे पर पोइ बि तव्हांजे ख़ानदान जो बर्बाद थियण जो कारण मां ई आहियां इन जे लाइ मां शर्मिंदा आहियां तव्हां जेकॾहिं मुंहिंजे लाइ का बि सज़ा मुंतखिब कयो मां उहा भोगण जे लाइ तयारु आहियां चाकर ख़ान हिते मां ॻोठ जे चङे हुअण जे नाते कोन आयो आहियां हिकु पीउ हुअण जे नाते मूंखे कुझु फ़र्ज़ थियनि था जेके मूंखे अदा करणा आहिनि उन खां पोइ ॿियनि फ़र्ज़नि खे ॾिसंदुसि जेके मूं मथां आहिनि तव्हां जेको बि फ़र्ज़ु निभाइणु चाहियो था उनमें असां तव्हांजो बराबरि जो साथ ॾींदासीं सभ खां पहिरियां दिलनि मां गैर कढी भाकुर पाए हिकु थी वञो त बहितर आहे ऐं उन खां पोइ हिक ॿिए जा वज़न खणण में आसानी थींदी या अल्लाह साईं मूंखे माफ़ कर बाबा साईं जे दिल में मुंहिंजे लाइ रहम विझ तो मुंहिंजी इन ग़लती खे माफ़ करे मुंहिंजे सिर मथां शफ़क़त जो हथ रखे आमीन सुम आमीन
माण्हू ग़लती करण खां पहिरियां अॻई अहिड़ी दुआ घुरे न त उहो कॾहिं बि गुमराह न थिए। पर जॾहिं ग़लती करे पछताईंदा आहिनि त पोइ उन्हनि खे पंहिंजो रब यादि ईंदो आहे। इंसान ग़लतियुनि जो घर आहे। जेकर इंसान ग़लतियूं न करे हा त रब कॾहिं बि तौबा लाइ पंहिंजो दर न खोले हा। पोइ घुरंदी रहे तूं कोमल दुआऊं, मालिक साईं तुंहिंजूं दुआऊं क़बूल कंदो। तूं केॾी न कठोर दिलि आहीं। छा तुंहिंजे दिलि में मुंहिंजे लाइ ज़रे बराबरि बि हमदर्दी न आहे? तोसां हमदर्दी आहे, इन जे करे त तोखे दिलासा ॾियण ईंदी आहियां। तुंहिंजे लफ़्ज़नि जी रुखाई ऐं चहिरे जी शौक़ी ॿुधाए थी त तूं मुंहिंजी कॾहिं बि हमदर्द नथी थी सघीं। असां ॿिन्ही जे दिलनि जा राज़ रब ई ॼाणे थो। जाबिर खान, मां सभ खां पहिरियों इहो थो चाहियां त तव्हां मुंहिंजी नियाणीअ सां निकाह कयो ऐं इन कम में देरि न थियणु घुरिजे। जेका बदनामी थियणी हुई सा त थी वई, बाक़ी जेका बहाना इज़त आहे उहा रहण ॾियो। अॼु राति मुंहिंजी नियाणी सां निकाह करे उनखे इज़त बख़्श ऐं ॿी राति मूं वटि अची सतावड़े ते मूंखे इज़त बख़्श। जेके हथ मुंहिंजी इज़त ॾे कढनि था उहे हेठि थियनि। बसि सिर्फ़ु मां इहो ई थो चाहियां, तव्हां खां ॿियो कुझु बि कोन थो चाहियां। मां वाइदो कयो अकबर खान, तव्हां सां वाइदो कयो। अॼु राति ई तव्हांजी नियाणी सां निकाह कंदुसि ऐं सुभाणे राति असां महिमान बणिजी तव्हां वटि ईंदासीं। महिमान न, जाकर खान मिट बणिजी मूं वटि अचिणो आहे तव्हांखे। कीअं मूं तव्हां ते भरोसो कयो आहे, तव्हांखे बि मूं ते भरोसो करणो पवंदो। पूरो लहंदासीं अकबर खान, तव्हांजे भरोसे ते पूरो लहंदासीं। हाणे ॿुधा रूडा, छा थो चवीं? घर हली ॻाल्हायूं था, घर। अरे हिते बि घर में रुगो रड़ी ॿुधी पवनी। रड़ियूं उहे त हिते बि करे सघां थो। हिते रड़ियूं कंदे न त वात बधी छॾींदोसांइ। वड़े तारा गोल तारा हाणे से मौत वर बि वात बंदि कंदो सो बि रूंडे जो रूंडे जो जेको तो असां सां कयो आहे न रूंडा, सिर्फ़ु वात न तुंहिंजूं टंगूं ॿाहूं बनी तोखे दादू केनाल जे हवाले कयूं। हाशिमा हाशिमा चोरा छोरा तूं क्रास कंदा था वञनि, संभाल छोरनि खे संभाल। सभई हदूं त तोरांगियूं आहिनि, असां लाइ का वाट छॾी अथई जंहिं ते बीही तोसां इज़त भरियो ॻाल्हाइजे। छोकिरीअ जो संग ॾींदे या पैसा वापसि कंदे हिकु ॻाल्हि कर, पोइ तोखे हितां वञणु ॾींदासीं। पैसा ॾींदुसि बाबा ॾींदुसि। कॾहिं ॾींदे पैसा? राति घरां खणी वञिजो। या तुंहिंजी आख़िरी ज़बान आहे? हा बाबा, मुंहिंजी आख़िरी ज़बान आहे। फिर आहे न त मुंहिंजी ज़बान कटे छॾियो बसि न। ज़बान ई तुंहिंजी कटणी पवंदी। हाणे इहो न सोचिजांइ त तोते असां रहम कंदासीं। तव्हां चाकर खां जे ॻोठ में कंहिंखे सुञाणो था ऐं तव्हांजो उते कंहिंसां सुठो वास्तो आहे? जाबिर खान, असां त उते माल जा वापारी बणिजी विया आहियूं, बाक़ी कंहिंसां कहिड़ो वास्तो त कोन्हे। जाबिर खान, तूं उते कंहिंजो शिकार करणु चाहीं थो? असांजे ॻोठ में चाकर खान खां पोइ इहो टरू आहे सांवल, यानी सांवल खे बि घुमाए लाथोसीं न त पोइ असांखे केर बि ॻोठ में रस्ता रोक न कंदो। बाक़ी आहे इहो दिलावर धोरू, इहो छा कंदो? छा सांवल चाकर खान खां वधीक ख़तरनाक आहे छा? अड़े इन जे करे त चवांव थो, अहिड़ो चकर फिरायो हेठियूं मथियूं ॾेई इन सांवल खे ॻोठ जे ॿाहिरां वठी अचो त 5 मोर वारे पासे शाख में डोड़े उछलाए छॾियूंसि। जाबिर खान, सांवल सां त असांजो एतिरो वास्तो ई कोन्हे को जो हू असां ते भरोसो करे ऐं ॻोठ खां ॿाहिरि निकिरी अचे। नामुमकिन। इहा ख़बर पई आहे त हैदर सिकुअ खे मारे ॻोठ खां ॿाहिरि निकिरी वियो आहे। हाणे इहा जांच कयो त कहिड़े बि तरीक़े सां हैदर खे कब्ज़ कयूं। जॾहिं हैदर खे पकतोसीं न
त पोइ सांवल असां वटि पाण ई रबड़ी बाल आंगुर जे कल्टियूं खाईंदो ईंदो। पर जाबर खान इहो त ॿुधाए, इहो हैदर असांखे मिलंदो किथे? हाणे तव्हां इहा कोशिशि करे न हैदर खे ॻोल्हियो। हैदर जॾहिं असांजी मुट्ठी में अची वियो न त पोइ सांवल ॼण सम्झ असांजी जार में फाथो। पोइ सांवल हिकु धक जो महिमान बणिजी वियो। अच्छा चाचा दिनू मानी अलाह ख़ुशि कंदी चङो, मां हलां थो। चाचा शाम माता को मानी ॾेवे सां। न न पुट, तूं तकलीफ़ न कजांइ, मां पाण खणी ईंदुसि। सिखू जी मां बुख ते आहे। चाचा दिनो खुश त आहीं? ख़ुशि? हा खेरा, जवान पुट जो मरी वियो आहे, ख़ुशि त हूंदुसि न। चाचा दिनू, अधे खेरे जो इहो मतिलब न हो। हा हेरा हा, हींअर त सभु को मतिलब लाइ त जिए थो। तव्हांजे भेणीअ जाबर पंहिंजे मक़सद लाइ मुंहिंजे पुट शिकू खे इस्तेमालु कयो, वरी रूंडे ॾाइण पंहिंजे मतिलब लाइ इस्तेमालु कयो। उन जी थी पंहिंजे मतिलब लाइ। जॾहिं सभिनि जो मतिलब ख़तमु थियो, मुंहिंजो पुट शिकू बि ख़तमु थी वियो। चाचा असांखे बि शिकूअ जो दुख आहे। हा पुट, हाणे त इहो दुख त करिणो आहे, ॿियो छा। मां वञा, सिकू जी मां बुख ते आहे, हिकिड़ो ई त साथी बचियो आहे। जेकॾहिं उहा बि वई त पोइ मां अकेलो छा कंदुसि बाबा। ॻाल्हि हिते सिधी, ये जेको तुंहिंजो भाउ न वापारी, इन्हे खे ऐं जेके ॿ भाइटिया अथई मान्यर, महिरबानी करे इन्हनि खे हितां कढ। जेसि ताईं हे टई तारा हिते मौजूदु हूंदा, घर में किरिया पिया हूंदा, मूंखे सुख जो साथ खणण ॾींदा ई कोन। पुट खे बि रहण कोन ॾींदा हिते। हा मां, बाबो सही थो चवे। जेॾी महिल दर खां ॿाहिरि थो निकिरा न, इहो मुराद ऐं शिरल मुंहिंजो अॻु झले बीठा आहिनि। पोइ ॾियो उन्हनि खे पंहिंजा 5 लख। 5 लख को थोरा कोन्हनि खे जो साए हलिया वेंदा। अमां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, तूं हुननि जी भेण तोखे 5 लख कोन ॾींदा? मां हुन खां लहणा कान थी। मुंहिंजो मुड़ुसु जहिड़ो आहे, पुट जवान आहे, मां का बेवा कान्हा जो भाउ मुंहिंजी मदद कंदो। अम्मा, हिन मुड़ुस खां त तूं बेवा भली वईं। हिन गुग्गीअ जी त मुंहिंजे मथां अलाए कहिड़ी जी कावड़ बीठी आहे, लहेस ई नथी। बाबा, जेको तो असांजो अंदरि साड़ियो आहे न, त अहिड़ो कंहिं बि न साड़ियो हूंदो। तुंहिंजो ई माणे जो ॿिन्ही जो मुंहिंजे ख़िलाफ़ अंदरि सड़ियल अथव, त मां छा थो करे सघां। तो अॼु ताणी कहिड़ा फ़र्ज़ पूरा कया आहिनि? ज़ाल जा जेके हक़ आहिनि उन्हनि खे त खणी छॾ। न्याणी जा कहिड़ा फ़र्ज़ पूरा कया अथई? मुंहुं मरंदे न त क़बर में कीड़ा पवंदे, कीड़ा। सिवाय न पिटण कुटण जे तव्हां वटि रहियो ई छा आहे? पिटियो पिटियो, हथ खणी पिटियो, कढो मुंहिंजो पाणू, केरु त तव्हांखे पिटियो पिटियो। सोट जॾहिं अकबर ख़ान सभु कुझु विसारे हिकु थी वियो आहे, त पोइ असांजे मथां बि फ़र्ज़ु थिए थो त असां उनजी इज़त कयूं। इन करे सोट सभु कमु छॾी अॼु राति मुंहिंजे निकाह जी तयारी करे छॾ, ताकी सुभाणे आउं कोमल खे वठी उनजे पीउ तरफ़ ऐं माण्हुनि जा वात बंदि कया। ठीकु आहे सोट, सभु तयारी थी वेंदियूं। बाक़ी हा, कुंवार जो वॻो तव्हां पाण शहर वञी पंहिंजी पसंदि जो वठी अचिजो। मौलवी खे मां चई थो छॾियां, ऐं ॻोठ में जेके मिठाई विराइणी आहे उनजो ऑर्डर बि मां ॾेई थो छॾियां। ठीकु आहे सोट, मां घर थो वञा, तयारु थी पोइ शहर निकिरंदुसि। बाक़ी हाणे हितां जा कब सभु तुंहिंजे हवाले। ठीकु आहे सोट, सभु कमु थी वेंदा, तव्हां बेफ़िक्र थी वञो। अधे एॾा नुक़सान त कयो आहे, घर ई कोन थो अचे। अलाह ॼाणे अलाए किथे तो उते ठोकरूं खाईंदो
जेकॾहिं ईअं ई ॿारु रुलंदो रहियो न त वरी कंहिं दुश्मन जे वर चढ़ी वेंदो। ॿार जाबर बि उते दुला मारा हणंदो, जेकॾहिं उन्हनि जे वर चढ़ी वियो न त बुझ बुझ थी वेंदो। अधे हेदर ज़ुल्म कयो आहे ऐं पाण खे बि ज़ालमनि सां गॾु ज़ालिम करे छॾियईं ऐं कुदरत वारो बि ज़ालमनि जे हथां ज़ालमनि खे ई माराईंदो आहे। मां त दुआ कयां थी त अधे हेदर जे मथां रहम थिए, किथे ईअं न थिए त को दुश्मन गोली न हणी छॾेसि। मञा थो त हैदर ज़ुल्म कयो आहे, पर हैदर ज़ालिम नाहे। हुन खां जेको कुझु थियो आहे इहो ख़ता में थियो आहे। ऐं सच पुछी न, जेतिरो असां था हिन वक़्तु पछतायूं न, असां खां वधीक हैदर पछताईंदो हूंदो। ख़ाली पछताइण खां छा थींदो? ज़ुल्म करण खां पहिरियां सोचे हा न त दीनू वार जो घर अॼु आबाद हुजे हा। साईं तूं छा थो सम्झी त हिकु माउ पंहिंजे जवान पुट जो सदमो बर्दाश्त करे सघंदी? जेकॾहिं मरी न पई न त बाक़ी ज़िंदगी हू पंहिंजी चरनि वांगुरु गुज़ारींदी। सुणा साईं, ईअं त आहे। घणो ई हैदर खे सम्झाइनि त जज़्बात खां कमु न वठि, पर ज़िद जे घोड़े ते चढ़ियलु उहो ई कमु कई जेको हुनखे कमु न करणो। मूंखे त चाची आमना जो ख़ौफ़ आहे। जे इहा ख़बर चाची खे पई त अधे हैदर इहो कदम खयो आहे त चाची सां कहिड़ी हालत थींदी? अलाह कंदो चाची जे कननि ते ख़बर पवण खां अॻु मसइलो कुझु हल थी वेंदो। रब चाहियो त हैदर ख़ैर ख़ैर सां मोटी ईंदो। रेस, तव्हांजा मुंहिंजे मथां वॾा थोरा, तव्हां मूंखे पनाह ॾिनी। रेस चाकर खान जहिड़े ज़ालिम खां तव्हां मूंखे बचायो। मां तव्हांजो हिकिड़ो बि थोरो लाहे नथो सघां। हाणे हिन बंदे लाइ हुकुम कर, जे तूं न मूंखे चवंदे मौत जे मुंहं में हलियो वञ त मां हलियो वेंदुसि, पोइ हिते कंथ कोन कढाईंदुसि। तुंहिंजी महिरबानी जो ॾुखे वक़्त में यादि कई। बाक़ी चाकर खान सां मूं हथु मिलायो आहे, असां ॿिन्ही जो ठाह थी वियो। छा ठाह थी वियो? जाबर, बाबो साईं ऐं चाकर खान पाण में ठही विया आहिनि। सभु दुश्मनियूं ख़तम थी वियूं आहिनि। फ़िलहाल मूंखे कंहिं बि मदद जी ज़रूरत कोन्हे का। मूंखे कमु आहे थोरो, मां होॾां थी अचां। कमदार जी बाबा लबोतार, चाबर जी चङी तरह सां ख़िदमत चाकरी कजांइ, ठीकु आहे? जाबर खान छा खाईंदी? कुकुड़ कूं, छेलो कूं, तितर कूं या पाड़े गोश्त खे ॾारो ॾी? कमदार, कुकड़ छेलनि खे छॾ, तूं मूंखे रुगो इहो ॿुधा, रेस अकबर खान ऐं चाकर खान में जे ठाह थी वियो आहे त पोइ रेस अकबर खान जे मथां हमिलो कंहिं कयो? ख़बर पई जा न? उन जी ॻोल्हा में आहियूं। सॼो ॻोठ राज भाग त चए पियो त हमले करण वारो त रेस चाकर खान हो। तव्हां अलाए कंहिंजी पिया ॻोल्हा कयो? बाबा जी जे ॻोल्हा कयूं पिया था न, तमामु जल्द तव्हांखे उनजी ख़बर पइजी वेंदी। पोइ ॾिसजांइ साईं, जे इहो दुश्मन लभी थो वञे त कमदार अंब ॾींदो उनखे अहिड़ा ॾंब जो दाऊं तुंहिंजे घर में बुझण में ईंदियूं। सुरड़, अॼु मुंहिंजो ई कोमल जो निकाह आहे, तोखे को एतिराज़ त न आहे? न साईं, मां केरु थींदी आहियां एतिराज़ करण वारी। त पोइ ठीकु आहे, कोमल खे कुंवार जे रूप में तयार तूं कंदीअ। जेकॾहिं मुंहिंजे निकाह में बाबा साईं शामिल थिए हा त बहितर हो। कोमल हुन पाण इजाज़त ॾिनी आहे। तव्हां चयो न त ठाह थी वियो त तव्हां बाबा साईं खे हिते वठी ईंदो, हिते बि न आयो। हुन असांखे पाण वटि अचण जी दावत ॾिनी आहे। अॼु निकाह आहे, निकाह में हू ज़रूरु ईंदो, ऐं सुभाणे हुन असांखे सतावड़ी जी दावत ॾिनी आहे। असां ज़रूरु हलंदासीं, पोइ असां हुनखे हिते अचण जी दावत ॾींदासीं। बाक़ी थोड़ियूं घणियूं रंजिशूं तुंहिंजे साम्हूं अचण खां पोइ ख़तमु थी वेंदियूं। पहिरियों दफ़ो मूंखे बाबा साईं जे साम्हूं वञण में ख़ौफ़ थींदो, मां हुन सां नज़रूं न मिलाए सघंदसि। चाकर कोमल, ग़लती जी माफ़ी वठण सां त रब बि माफ़ करे छॾींदो आहे। हू त तुंहिंजो पीउ आहे, छा हू तोखे माफ़ कोन कंदो? ज़रूरु कंदो, छो त बाबा साईं मूंसां बेपनाह मोहबत कंदो आहे। मुंहिंजे करे सभु कुझु विसारे ठाह कयो अथसि, त माफ़ बि ज़रूरु कंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।